मीरपुर माथेलो जिले हेडक्वार्टर शहर आहे जिते बदअमनी उरूज ते पहुची वई आहे। मीरपुर माथेलो में एसएसपी घोटकी, डीसी घोटकी समेत आला ऑफिसरन जूं ऑफिसूं पिण कायम आहिनि। उन बावजूद जिले हेडक्वार्टर शहर में बदअमनी उरूज ते पहुची वई आहे। फुर, धाड़ा, चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वयूं आहिनि। मीरपुर माथेलो शहर अंदर ॾोहारी बेखौफ़ थी करे ग़रीब मिसकीन माण्हुनि शहरियनि वापारियनि ते फायरिंग करे खेनि रतो रत करे छॾीनि था। मीरपुर माथेलो जी न्यू हैदर शाह कॉलोनी में एक ॾींहुं अॻु हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल फरीदीन कोराई जी तबियत सुधरंदड़ ॿुधाई वञे पई, जॾहिं त ज़ख़्मी थियल राहगीर पीरसन कौड़ो शेख जी तबियत नासाज़ ॿुधाई वञे थी ऐं हू सखर जी अस्पताल में बेयारो मददगार पियल आहे। मीरपुर माथेलो में राति देर सां नामालूम हथियारबंदनि पुलिस एहलकार मंजूर अहमद कलवड़ जी वीगो गाड़ी ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिं सबबि पुलिस एहलकार मंजूर अहमद महफ़ूज़ रहियो, जॾहिं त संदसि गाॾी खे वॾो नुक़सान रसियो आहे। मीरपुर माथेलो ऐं आसपास जे इलाइक़नि में बदअमनी वधी वञण बाबति शहरी वापारी तोड़े आम माण्हू सख़्त परेशानी जो शिकार आहिनि ऐं मीरपुर माथेलो शहर अंदरि सरेआम फायरिंग जे वाक़िअनि में नौजवान ऐं पीरसन जे ज़ख़्मी थियण समेत मुख़्तलिफ़ मामलनि बाद मीरपुर माथेलो में ख़ौफ़ ऐं हिरास छायल आहे। उन हवाले सां मीरपुर माथेलो जे सियासी समाजी तंज़ीमनि शहरियनि वापारियनि तोड़े आम माण्हुनि मुतालबो कयो आहे त मीरपुर माथेलो शहर ज़िले हेडक्वार्टर हुजण बाद बदअमनी उरूज ते आहे। आख़िर उन जो कहिड़ो सबबु आहे ऐं उन ते केरु कंट्रोल कंदो? पंहिंजी जॻह ते इहे हिकु सवाल बि आहिनि, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। अल्लाह वसायो वसीर, कोशिश डिजिटल, मीरपुर माथेलो।